कराची मां खे ख़बर ॾींदा हलूं त कर्ज़ वापसि न करण ते माण्हू केतिरा ई बहाना कंदा आहिनि। कॾहिं चवंदा आहिनि त वटि पैसा न आहिनि, कॾहिं तारीख़नि ते तारीख़ूं ॾींदा रहनि था। पर ताज़ो ई हिकु वाक़ियो पेश आयो जिते औरत हद ई पार करे छॾी आहे। परॾे मीडिया रिपोर्ट्स मूजिबि इंडोनेशिया जे लिज़ा नाले औरत कंपनी जे नाले ते $364 कर्ज़ वरितो, जंहिं जी रक़म अदा करण जो वाइदो कयो, पर मुक़रर तारीख़ ते रक़म जो बंदोबस्त न करे सघी। जंहिं खां पोइ हिन पहिरिएं कर्ज़ जी तारीख़ में वाध कई, जंहिं खां पोइ ग्रुप जे मेंबरनि खेसि 6 डिसंबर ताईं वधीक वक़्तु ॾिनो। जीअं कर्ज़ वापसि करण जो वक़्तु वेझो आयो, औरत जे पुटु फेसबुक ते संदसि अलमानाक मौत जो ऐलान कयो ऐं संदसि कफ़न में वेड़ियल लाश जूं तस्वीरूं शेयर कयूं। लेज़ा जे पुटु फेसबुक ते पंहिंजी माउ जी लाश जूं तस्वीरूं शेयर कयूं ऐं लिखियो त हीउ अफ़सोसनाक वाक़ियो रोड हादसे में संदसि अमड़ फ़ौत थी वई आहे। कंपनी ग्रुप जा मेंबर लेज़ा जी मौत जी ख़बर ॿुधी ग़मगीन थी विया, पर पोइ शक में पइजी विया ऐं तदफ़ीन वारी जॻह जो संदसि पुटु ऐलान कयो संदसि घर खां परे हुई। मामले जी जांच करण ते मालूम थियो त हिन रक़म वापसि न करण लाइ ड्रामो रचायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।